أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد فلا وربك لا يؤمنون حتى يحكموك فيما شجر بينهم ثم لا يجدوا في أنفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला इन आयत के ज़रिए उम्मत मुहम्मदीअ खे इहा तालीम ॾिनी आहे त तव्हांजे दुनिया जे ज़िंदगीअ में केतिरा ई मरहला अहिड़ा ईंदा जिन में तव्हांजो पाण में इख़्तिलाफ़ थी पवंदो. कॾहिं ॾेती लेतीअ जो, कॾहिं वाइदे वचन ज़बान जो, कॾहिं जॻह ज़मीन हदबंदीअ जो, केतिरियूं ई ॻाल्हियूं अहिड़ियूं ईंदियूं जिन में तव्हांजो इख़्तिलाफ़ थींदो. पोइ जॾहिं बि इख़्तिलाफ़ थींदो आहे त फ़ैसिले जी ज़रूरत पवंदी आहे. पोइ फ़ैसिलो केरु करे? वक़्त जो जेको बहितरीन आलिम हुजे, शरीयत जो ॼाणू हुजे, उहो फ़ैसिलो करे, शरीयत जे कानून उसूल सां फ़ैसिलो करे. फ़ैसिले खां पोइ जेको फ़ैसिलो थी पवे उन ते हर हाल अमल थिए. इन ई सॼे उसूली ॻाल्हि खे अल्लाह ताला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे ज़माने में कीअं नाफ़िज़ कयो? फरमायईं त सोना नबी तो जे मौजूद ज़माने में कंहिं बि माण्हूअ जो तेसीं ताईं मां ईमान क़बूल न कंदुसि जेसीं ताईं हू पाण में कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ कनि. पोइ तूं उन्हनि जो फ़ैसिलो करीं, तुंहिंजे फ़ैसिले खे अखियूं ॿूटे क़बूल कनि, एतिराज़ बि न कनि, चूंचरा बि न कनि. छो त अल्लाह जे नबीअ जे फ़ैसिले खां पोइ काई गुंजाइश न बचंदी जो कंहिंखे हरू भरू डर मिलियल हुजे या कंहिंखे हरू भरू कस लॻी हुजे. क़ुरान पाक जे आयतुनि जे अंदरि मुख़्तलिफ़ तरहनि सां अल्लाह तबारक व ताला इहा तालीम ॾिनी आहे त हिक ॿिए सां आसानी कंदा कयो, हिक ॿिए सां नरमी कंदा कयो, इख़्तिलाफ़ राय खां बचंदा कयो. जेतिरो थी सघेव नरमी कयो, आसानी कयो. यस्सिरू वला तुअस्सिरू, हिक ॿिए जे लाइ ॾुखियाइयूं पैदा न कयो जो तव्हांजो इख़्तिलाफ़ थिए. इख़्तिलाफ़ थींदो त पोइ फ़ैसिलो तव्हां खां सही माना न थींदो. पोइ जेकॾहिं इख़्तिलाफ़ रहंदो तव्हांजे दिलनि खे टोड़े विझंदो. इन इख़्तिलाफ़ खे ख़तमु करण जे लाइ अल्लाह तबारक व ताला जी सुन्नत छा रही आहे, मुंड खां वठी अजीब अजीब तरह सां दुनिया जे अंदरि अल्लाह ताला फ़ैसिला कया आहिनि. हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में फ़ैसिलो थींदो हो बाहि सां. सचे ऐं कूड़े जो फ़ैसिलो, अबा बाहि में हथु विझो, सचे खे बाहि कुझु न चवंदी, कूड़े खे साड़े वेंदी, ख़बर पवंदी हे कूड़ो आहे. हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे दौर में सचे ऐं कूड़े जो फ़ैसिलो थींदो हो हवा में. तेज़ हवा जे मुंहं में बीहो, पोइ सचे खे हवा उॾाए खणी वेंदी, आसानीअ सां ज़मीन ते लाहींदी, कूड़े खे खणी वञी उछलाईंदी. बिल्कुलु ईअं मूसा अलैहिस्सलाम जे दौर में सचे ऐं कूड़े जो फ़ैसिलो थींदो हो लठ सां. हिकिड़ो वाक़ियो त लठ जो फ़िरौन जे साम्हूं तव्हां ॿुधो आहे. सभिनी जादूगरनि लठियूं उछलायूं त नांग थी आहे. मूसा अलैहिस्सलाम जी लठ बि नांग थी वई पर सभिनी खे खाई वई. बुज़ुर्गनि लिखियो आहे त उन ज़माने में लठ सां फ़ैसिलो हीअं बि थींदो हो त सचे ऐं कूड़े जे साम्हूं लठ उछलाइबी, पोइ कूड़े ते लठ वसंदी हुई, सचे खे कुझु न कंदी. उन दौर में इहो फ़ैसिलो थींदो हो. हज़रत ज़ुल्करनैन जे ज़माने में फ़ैसिलो सचे ऐं कूड़े जो थींदो हो पाणीअ सां. ॿिन्हिनि खे पाणीअ में उछलाइबो हो. जेको सचो हूंदो हो पाणी हुन जे लाइ ॼमी बर्फ़ थी वेंदो हो, कूड़े जे लाइ पाणी पाणी रहंदो, हुन में ॿुॾी वेंदो. हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में सचे ऐं कूड़े जो फ़ैसिलो वरी थियो शाहिदनि सां. अब जेको दावा करे तो मुंहिंजो हक़ु आहे हिन ॾे रहियल नथो ॾे, हू तो चवे मूं ॾे कोन्हसि. हाणे सचे ऐं कूड़े जी ख़बर कीअं पवे? अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि फरमायो वस्तशहिदू शहीदैन मिन रिजालिकुम. ॿ शाहिद गवाह आणे, सबूत ॾे, दलील ॾे, शाहिद पेश करे. नथो ॾे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल बय्यिनतु अलल मुद्दई वल यमीनु अला मन अनकर. जेको दावा तो करे मुंहिंजो हक़ आहे, पोइ सबूत पेश करे.
दलील आणे, शाहिद गवाह पेश करे, कुछ भी कोनस तो जेको मुनकिर आ चवे तो मुंहिंजे हक़ कोनस, उन खां कसम वठो। कसम वठण जो तरीक़ो अलॻि हूंदो आहे। असां वटि क़ुर खणी हुन जे मथां रखंदा आहिनि, मुख़्तसिर जान छॾाईंदा आहिनि। कसम वठिबो आहे अजीब तरीक़े सां, बुज़ुर्गनि फ़क़ीहनि लिखियो आहे, मथे ते क़ुर शरीफ़ आणण खां पहिरियां हुन खां इहो वचन वठिबो आहे, क़ुर सचो, अल्लाह बि सचो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बि सची। ही जेको फ़ैसिलो असांजो थिए पियो शरीयत जे कानून मुताबिक़, इहो अंदाज़ कानून बि शरीयत जो सचो। हाणे मां हिन ॻाल्हि जो इक़रार थो कयां त मूंखे हिन मामले में काई ख़बर न आई, या हिन जो मूं ते हक़ कोन्हे। जे हिन जो हक़ मूं ते रहियो त अल्लाह ताला मूं ते पंहिंजी कावड़ गज़ब भले करे, मूं ते भले अल्लाह ताला जो ॾमर अचे। जे ही सचो आहे ऐं मां कूड़ो आहियां त मूंखे अल्लाह ताला भले अज़ाब में मुब्तला करे। अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चवराए पोइ उन खां कसम वठिबो, इनखे चइबो आहे कसम। अहिड़ी तरह सां कसम दुनिया जे तारीख़ में जिन जिन खां वरितो वियो आहे, उन वक़्तु उन्हनि जो फ़ैसिलो थियो आहे। उन वक़्तु या उन्हनि जी पाखाने वारे पासे खां रत शुरू थी वई आहे, या उन्हनि जो ॿिनि वखुनि ते अॻिते हलण सां ई बूत ज़मीन ते किरियो आहे, या उहे दुनिया जे मामले में बुछड़े मौत मोहा फौरन। फ़ैसिला ईअं थिया। आयत जो ख़ुलासो ई आहे, अल्लाह तबारक व तआला फरमायो, इख़्तिलाफ़ात में पओ ई न, यस्सिरू वला तुअस्सिरू, हिक ॿिए सां नरमी कंदा कयो, आसानी कंदा कयो। आसानी छाखे चइबो आहे? जॾहिं बि का आणा वणंदड़ ॻाल्हि अॻियां पेश अचे, उनखे चइजे तूं सही। बुज़ुर्ग लिखियो आहे, मौलाना हबीब रहमान खैराबादी रहमतुल्लाह अलैह, पुराणे ज़माने में हिंदुस्तान जो आलिम थी गुज़रियो आहे। उनजी सिफ़त हुई इहा, चवंदो हो तूं सही आहीं। हर को उनखे इन नाले सां सुञाणींदो, बाबा मौलाना हबीब रहमान कहिड़ो, बाबा तूं सही आहीं। ईअं चवंदा त सुञाण थी वेंदी त ही माण्हू उनजे लाइ थो चए। उनजी आदत इहा हूंदी हुई, कोई बि माण्हू उन सां ॻाल्हि ॿोल में कंहिं बि ॻाल्हि में शिदत तेज़ी सख़्ती कंदो, उनखे चवंदो तूं सही आहीं। पंहिंजो हक़ हिकिड़े दफ़े कंहिंखां कपिड़ो पियो वरितई, हुन चयोसि यार तो मूंखे पैसा हेतिरा ॾिना, थोरा अञा मुंहिंजा तोॾे रहनि था, मूंखे ॾे। हिन चयोसि न भाई मां तोखे पूरा ॾिना। चए न तो थोरा ॾिना। चयो तूं सही, ॾेई छॾियईंसि ॿिया। कंहिं हिकिड़े नेक माण्हू पुछियुसि, हज़रत तव्हां तूं सही करे पाण फुराए छॾियो आहे, घणा ॾींहं ईअं कंदव? उनखे बि चई तूं सही। जान जो छॾाणी आहे, बहस जो न आहे करिणो। वरी कंहिं ॿिए घर वारनि चयोसि त तो त असांखे हर जॻह ते मिस्कीन मोहताज फ़क़ीर करे छॾियो आहे, घर वारनि खे बि चई तव्हां सही। माना हुन सां कोई बहस करे ई न सघंदो हो। आसानी एॾी हूंदी हुयसि, हर ॻाल्हि में कस खाई आसानी करे छॾींदो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो नालो एॾो रोशन कयो, उन्हनि जो मर्तबो एॾो बुलंद कयो, हज़ारों उन जा मुरीद वॾा वॾा आलिम बणिया। ख़ुलासो कलाम जो इहो आहे त दुनिया जी ज़िंदगी में जेको आसानी कंदो आहे, अल्लाह ताला उनजे लाइ बि आसानी कंदो आहे। तॾहिं त क़ुर पाक में बि अल्लाह साईं फरमायो न, इन मअल उस्रि युस्रा, तंगीअ खां पोइ आसानी हूंदी आहे, पर जे आसानी कंदो त आसानी ई पैदा थींदी। ॿियनि जे लाइ मुश्किलात कंदो त पंहिंजे लाइ मुश्किलात साॻी खड़ी थींदी। अल्लाह ताला तव्हां असांखे बि ॿुधण सां गॾोगॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।